ऐवान ज़राअत साल 2022-23 लाइ सिंध सरकार पारां कणक जो इमदादी अघ 4,000 रुपया फी मण तजवीज़ करण जी याचिका कंदे खुराक खाते खां फौरी तौर ते नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो कयो आहे। ऐवान ज़राअत सिंध जो इजलास मरकज़ी सदर सैयद मीरान मोहम्मद शाह ऐं जनरल सेक्रेटरी ज़ाहिद भुरगड़ी जी सदारत हेठि थियो, जंहिं बाद ऐवान ज़राअत सिंध हैदराबाद जे हेडक्वार्टर मां जारी कयल गडियल प्रेस बयान में ईंदड़ साल कणक जी पोखी लाइ ज़मीन जी दस्तियाबी खे हिकु वॾो चैलेंज करार ॾींदे चयो वियो आहे त सिंध में हिन वक़्तु 80 सैकड़ो ज़मीनूं समंड जो ॾेख ॾियनि पियूं। सिंध सरकार लाइ इहो सभ खां वॾो टास्क आहे त उहा आपाशी ऐं ड्रेनेज खातनि में ॿियनि खातनि मां क़ाबिले अमलदार डेपुटेशन ते मुक़रर करे ॾींहं राति कम कराए पाणी जा कुदरती लंघ बहाल करे ॿनिन मां जंगी बुनियादनि ते पाणी निकाल कराए। हुननि चयो त 15 अक्टूबर बाद सिंध में कणक जी पोख जी मंद शुरू थी वई आहे। कणक जी पोख में सिर्फ़ 1 महीने जो वक़्तु बचियो आहे। हुन वक़्त में ज़मीन ख़ाली थियण ऐं तैयारी करण हुकूमत तोड़े आबादकारनि लाइ वॾो चैलेंज आहे। हुननि वधीक चयो त सिंध हर साल 43 लख मैट्रिक टन कणक पैदा करे थी, जेका हिन साल 10 लख मैट्रिक टन कणक पैदावार मिलण बि मुश्किल हूंदी। सिंध खे सालियाने कणक जी खपत 42 लख मैट्रिक टन आहे। जेकॾहिं उहो हदफ़ हासिल न थियो त सूबे में फूड सिक्योरिटी जो बहरान पैदा थियण सां सिंध में ॾुखी सूरतहाल थींदी ऐं अटे जो अघु 200 रुपया फी किलो थियण ताईं पहुची वेंदो। उन करे आबादकारनि खे राशन जी मद में का बि इमदाद न खपे। उन्हनि खे सिर्फ़ ॿनियूं हंगामी बुनियादनि ते ख़ाली करे ॾिनियूं वञनि त जीअं हू पंहिंजी ईंदड़ कणक जी पोखी ते कम करे सघनि। ऐवान ज़राअत सिंध पुराणो मुतालबो विरजाईंदे चयो आहे त बरसात ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि सां सिंध जी ज़राअत ऐं लाइव स्टॉक जो हिन वक़्त ताईं 700 अरब रुपयनि जो नुक़सान थियो आहे। उन जा ज़िम्मेवार आपाशी ऐं ड्रेनेज खाते जा अमलदार आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार करे तारीख़ी सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿीहर अहिड़ी बर्बादी न थी सघे। सिंध जी तबाही बरसात सां न पर कामूरनि जी करप्शन ऐं नाअहली जे नतीजे में थी आहे, जंहिं सबब सिंध तरक़ी जे मैदान में 10 साल पोइते रहिजी वई आहे। ऐवान ज़राअत सिंध अञा ताईं हलंदड़ घारनि ते सख़्त गिणती जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त उन्हनि ते फौरी तौर ज़ाब्तो आंदो वञे ऐं हर खाते मां क़ाबिल अमलदारनि जूं पाणी निकाल कराइण लाइ ड्यूटियूं लॻायूं वञनि।